अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊँ हैं दानिश तुश कवां के दादू जे ताल के जोई में कायम एहसास किफ़ालत सेंटर है वो गलत पॉलिसी ने एजेंटन जे वर चढ़ी वियो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुंचायूं पिया त दादू जे ताल के जोई में कायम एहसास किफ़ालत सेंटर ते काछे जे डूरान इलाइक़नि खां पहुतल जेके औरतूं आहिनि इंतज़ामिया पारां सेंटर में सहूलतूं फराहम न करण सबबि 20 खां वधीक जेके औरतूं आहिनि उहे बेहोश थी वियूं आहिनि। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुंचायूं पिया त दादू जे ताल के जोई में जेको कायम सेंटर है एहसास किफ़ालत सेंटर गलत पॉलिसी ने एजेंटन जे वर चढ़ी वियो आहे। उते आयल जेके मुतासिर औरतूं आहिनि उहे 20 खां वधीक जेके औरतूं आहिनि उहे बेहोश थी वियूं आहिनि। उन हवाले सां असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर इस्माइल पीरज़ादो सां, उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी इस्माइल, जोई जो जेको एहसास किफ़ालत सेंटर आहे उहो गलत पॉलिसी ने एजेंटन जे वर चढ़ी वियो आहे। 20 खां वधीक जेके औरतूं आहिनि उते बेहोश थी वियूं आहिनि। इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी दानिश, जोही में गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी एहसास किफ़ालत प्रोग्राम जारी आहे ऐं उन्हनि वटि जेका ऑफिस मुक़रर आहे जोही बांड रोड ते उहा तमामु नंढी ऑफिस आहे। हिकु ॾेढ कमरे ते मुश्तमिल हुअण जे करे यूसी वाही पांदी जूं गुज़िरियल ॾींहं ते खां वठी अॼु ताईं जेको आहे औरतूं आयूं आहिनि उन सर्वे करण जे हवाले सां उनमें टोकन हुनखे नथो मिली सघे। शदीद गर्मी जे करे 20 खां वधीक औरतूं जेके आहिनि बेहोश थी वियूं ऐं उन्हनि जे मुतासिरीन जो इहो बि चवणु हुयो त हिते हिन ऑफिस में जेको आहे टोकन असांखे जेको आहे सो कमु एजेंटनि जी मार्फत थो मिले। इन करे सॼो ॾींहुं असां हिते बीठा आहियूं, बुखनि उन्हनि ते असां बीठा आहियूं ऐं उन्हनि बुखनि उन्हनि जे करे जेको आहे असांखे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। ऐं इहो जेको सेंटर जेके क़ाइमु आहे एहसास सेंटर इहो ऐं नए सिर जेको आहे सर्वे पियो करे। पहिरीं सर्वे कंहिं एनजीओस खे ॾिनी वई, तरतीब वारनि कयो आहे, सर्वे सही न हुजण जे करे दुबारा नादरा जे तरफ़ां जेको आहे इहो इन एहसास इदारे जे तरफ़ां जेको मुक़ररु इन्हनि अमलो कयो आहे। जेकी जंहिं ते शिकायत कयो आहे त हिते सही जॻह न आहे, जिते सवे औरतूं जेके आहे सॼो ॾींहुं जेको आहे बिछो आहे कतार जी सूरत में नथी ठाही वञे। मनपसंदि माण्हुनि खे जेको आहे सो उते सर्वे में शामिल कयो थो वञे, हक़ीक़ी मुतासिरनि खे राहे थो वञे। वरी महिरबानी, अवां आगाह कयो इस्माइल। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू जे ताल के जोई में क़ाइम एहसास किफ़ालत सेंटर जेको आहे गलत पॉलिसियुनि सबबि बदनज़मी ऐं इंतज़ामिया जी सहूलतनि जी खोट सबबि जेके इंतज़ामिया उते सहूलतूं पूरियूं न कयूं आहिनि, जंहिं सबबि डूरान इलाइक़नि खां जेके औरतूं उते टोकन हासिल करण जे लाइ पहुतियूं आहिनि त सहूलतूं न हुजण सबबि जेके 20 खां वधीक औरतूं ॿुधायूं पियूं वञनि बेहोश थी वियूं आहिनि। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ आई पहुचाईसीं त दादू जे ताल के जोई में क़ाइम एहसास किफ़ालत सेंटर में जेको सेंटर आहे उहो ग़लत पॉलिसी ऐं एजेंटनि जे वर चढ़ी वियो आहे। जेके औरतूं उते टोकन हासिल करण जे लाइ पहुतियूं आहिनि उन्हनि खे तमामु घणियूं तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। इंतज़ामिया इन हवाले सां को तहरीक न वरितो आहे। इंतज़ामिया जी लापरवाही ऐं सहूलतनि जी खोट सबबि 20 खां वधीक जेके औरतूं आहिनि उहे बेहोश ॿुधायूं पियूं वञनि।